अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जंहिंजे ईंदड़ नए एपिसोड में तव्हां ॾिसंदा त सिजावल ख़ान लाला खे चवे थो त अकुल मां कमु वठ, तूं सम्झी छो नथो? चाचा खे मारण वारो ॿियो केरु नाहे, नवाब ख़ान ई आहे। नवाब ख़ान तोखे इस्तेमाल पियो करे। नवाब ख़ान तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में दुश्मनी कराइण थो चाहे। तूं कुझु अकुल मां कमु वठ, छो अची ॿियनि जे चवण में लॻो आहीं? बहावल ख़ान लाला खे सम्झाए थो ऐं चवे थो त तूं ॿियनि जे चवण ते अची छो पंहिंजे घर वारनि जे मथां पुलिस चढ़ाई करीं थो? लाला चवे थो त मूंखे बाबा खां वधीक प्यारो केर बि कोन्हे। बहावल ख़ान, तूं ॿुधा त तूं कंहिंजे तरफ़ खां आयो आहीं? मूसा जे तरफ़ खां आयो आहीं या सिजावल ख़ान जे तरफ़ खां आयो आहीं? बहितर इहो अथई त तूं पंहिंजे कम सां कमु रख। दरिया ख़ान मीर खे चवंदो आहे त तूं मूसा सां एतिरियूं साज़िशूं आख़िर कंहिंजे चवण ते करे रहियो आहीं? जीअं नवाब ख़ान चाहींदो तीअं तूं कंदे। दोस्तों, अॼु जे लाइ बसि एतिरो। उम्मीद आहे तव्हां सभिनी खे असांजो अॼु जो इहो नंढिड़ो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, मिलंदासीं तमामु जल्द हिकु नए वीडियो सां गॾु। तेसिताईं माशाअल्लाह।